नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त मेंबर ह्यूमन राइट्स क़मीशन जस्टिस सैयद हुसैन शाह बुखारी दरबार हाल ठठो पहुची मथे लेवल के इजलास की सदारत कई है। इन दौरान इजलास में मौजूद डिप्टी कमिश्नर ठठो उस्मान तनवीर, SSP ठठो डॉक्टर इमरान खान, ज़िले हेल्थ ऑफिसर हनीफ मेमण, सिविल सर्जन सिविल अस्पताल ठठो डॉक्टर सिकंदर अमीर खानी ऐं सियासी समाजी रहनुमान ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे ऑफिसरनि ऐं साफ़िन वॾे अंग में शिरकत कई है। इजलास के खिताब कंदे ह्यूमन राइट्स कमीशन जस्टिस सैयद हुसैन शाह बुखारी, डिप्टी कमिश्नर ठठो उस्मान तनवीर ऐं SSP ठठो डॉक्टर इमरान खान खिताब ख़सूसी हिदायत कई है त ठठे ज़िले में मंशियात जो ख़ात्मो आंदो वञे ऐं जल्द मंशियात फ़िरोशनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके भी मंशियात फ़िरोश जॾहिं गिरफ़्तार थियनि था त पोइ जल्द आज़ाद छो थियनि था, हिननि जी जल्द ज़मानत छो थिए थी, आज़ाद थियण खां पोइ वरी इहो ई कमु शुरू कनि था। मंशियात फ़िरोशनि जे ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन कयो वञे। ज़िले हेल्थ ऑफिसर हनीफ मेमण, सिविल सर्जन सिविल अस्पताल ठठे के हिदायत कई त अस्पताल में सफ़ाई सुथराई जे निज़ाम के बेहतर बणायो वञे, दवाउनि जी खोट के पूरो कयो वञे जीअं गरीब आवाम के सहूलियतूं मिली सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।